हाईवेज एम्प्लॉइज यूनियन CBA सखर सिंध पारा मुतालबनी मनिता लाइ डिवीजनल ऑफिस सखर मां एहतजाजी रैली कढी डिस्ट्रिक्ट रोड्स ऑफिस ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। रैली की अगवानी डिवीजनल सदर सखर गुलाम शबीर भुट्टो, डिवीजनल जनरल सेक्रेटरी सखर जाहिद हुसैन लाशारी, जनरल सेक्रेटरी सिंध यूनाइटेड पीपल्स लेबर अलायंस वर्क्स एंड सर्विसेज सिंध नियाज़ हुसैन शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौके ते अगवाणनि जाहिद हुसैन लाशारी, गुलाम शबीर भुट्टो, नियाज़ हुसैन शेख ऐं ॿियनि जो चवणु हो त डिस्ट्रिक्ट रोड्स ऐं हाईवेज़ में मुख़्तलिफ़ जायुनि ते बर्थियुनि लाइ इंटरव्यू वरिता पिया वञनि। नौकरियूं ॾियणु सुठो क़दम आहे, पर खातनि जे चीफ ऑफिसरनि बजाए DC जी निगरानी में इंटरव्यू करण वारो अमल ग़लति आहे। छा हाईवेज़ ऐं ॿियनि खातनि में अहल ऑफिसर न आहिनि जो डिप्टी कमिश्नर जी निगरानी में इंटरव्यू वरिता पिया वञनि। अगवाणनि वधीक चयो त सिंध हुकूमत यूनियन सां लिखत में मुआहिदो कयो हो त 95% नौकरियुनि में यूनियन खे कोटा ॾिनी वेंदी, जेके नौकरियूं मुलाज़मनि जे औलादनि खे ॾींदासीं। पर सिंध हुकूमत कयल मुआहिदे ते अमल करण बजाए डिप्टी कमिश्नर जी निगरानी में इंटरव्यू वठण बैदि नतपसंद माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, जेको अमल मेरिट जी लताड़ आहे। रैली में गुलाम नबी लाशारी, जावेद अहमद वसाण, बशीर अहमद बुरड़ो, अली मरदान शेख, अली रिनोमरी, इकबाल हुसैन लाशारी, अब्दुल समी चुणेजो, अला बख्श शेख, शकील अहमद बुधियो, हुसैन बख्श अबड़ो, होस बख्श शेख ऐं ॿिया पिण रैली में शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।